सरपनाथन छा में करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ जलसो मुनक़द कयो वियो, जंहिंमें तहरीके अंसारुल मुस्लिमीन पाकिस्तान जे सरबराह अल्लामा पीर तरकित मोहम्मद करमुल्लाह इलाही कादरी मदनी अल मारूफ पीर दिलबर साईं ऐं ॿियनि ख़िताब कयो। हुन मौक़े ते उलमा इकरामन करबला जे शहीदन जे ॾिनल अज़ीम कुर्बानियुनि ते रोशनी विधी। पीर दिलबर साईं चयो त आख़िर ज़माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते हलण ऐं संदन जी पैरवी में कामयाबी ऐं छुटकारो हासिल थिए थो। हुन चयो त पंजतन पाक सां मोहब्बत ईमान जी निशानी आहे। शहीद करबला हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम हक़ ऐं सच जी वाट ते हलंदे बातिल कुवत यज़ीद सां जंग विढ़ी नबी पाक जे दीन ख़ातिर अज़ीम शहादत जी कुर्बानी ॾिनी। हुन मौक़े ते अल्लामा सैयद नसीर अहमद शाह, मुफ्ती सैयद अहमद शाह, सैयद मोहम्मद छुटल शाह, सानी हाफ़िज़ मोहम्मद यूसुफ खोखर, हाफ़िज़ गुल हसन करमी, हाफ़िज़ मोहम्मद इसाक मल्ला ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ।